जी नाज़रीन, कराची सफरा टाउन जे यूसी 3 बिलावल शाह नूरानी गोठ सुपारको वारे मेन रस्ते वारी घिटी में गुज़िरियल 1 साल खां बीठल ड्रेनेज जो गंदो पानी नेकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो सफरा टाउन चेयरमैन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो, सख़्त नारेबाज़ी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर बल्दियात सईद गनी खां नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर मूजिब कराची सफरा टाउन जे सचल गोठ यूसी 3 जे बिलावल शाह नूरानी गोठ सुपारको वारी मेन रस्ते वारी घिटी में नालनि जो बीठल गंदो पानी नेकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि तरफ़ां सफरा टाउन के चेयरमैन राशिद खासकेली, म्यूनसिपल कमिश्नर इम्तियाज़ अली भुट्टो, यूसी चेयरमैन ताज मोहम्मद वसाण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे संदत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते एहतजाज कंदड़ हैदर मक्सी, नवीद अहमद भुट्टो, लतीफ़ कश्मीरी, अब्दुल सत्तार, मलक असद, मेमन, इमरान अली ऐं ॿियनि दाईंदे चयो त बिलावल शाह नूरानी जे सुपारको वारी मेन रस्ते वारी घिटी में गुज़िरियल 1 साल खां नालनि जो गंदो पानी बीठल आहे, मगर सफरा टाउन चेयरमैन राशिद खासकेली, म्यूनसिपल कमिश्नर इम्तियाज़ अली भुट्टो ऐं सचल गोठ यूसी जो चेयरमैन ताज मोहम्मद वसाण लीकेज थियल ड्रेनेज जी पाइपलाइन दुरुस्त करण जे लाइ तयारु न आहिनि। हेॾनि वधीक दाईंदे चयो त सफरा टाउन चेयरमैन राशिद खासकेली खे ॼाणायल जाइज़ मसइले जो हल करण जे लाइ काफ़ी भेरा शिकायतूं कयूं आहिनि, मगर असांजी जाइज़ शिकायतुनि जो इज़ालो करण लाइ तयारु न आहिनि। टाउन चेयरमैन राशिद खासकेली, उन जो कोऑर्डिनेटर बादशाह चांडियो ऐं ॿियनि अमलदारनि पाण में मिली भगत करे टाउन खे माहवार मिलंदड़ करोड़ रुपया कागज़ी कार्रवाई में हड़प करे रहिया आहिनि, मगर जाइज़ मसइलनि खे हल करण जे लाइ तयारु न आहिनि। हिननि चयो त रस्ते में नालनि जो गंदो पानी मुसलसल बीहण जे करे मलेरिया समेत ॿियनि मूज़ी मर्ज़नि मुंहुं कढियो आहे, जी सबबि सख़्त तकलीफ़ुनि ऐं ॾुखियानि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर बल्दियात सईद गनी ऐं मेयर कराची खां मुर्तज़ा वाब खां मुतालबो कयो आहे त बीठल गंदो पानी नेकाल कराए ड्रेनेज जी टुटल लाइन दुरुस्त कराए में सफरा टाउन खे माहवार मिलंदड़ फंडनि जी खुर्द बुर्द थियण जी जांच कराई वञे। रिपोर्ट वाइट।